60 इंडोर मरीज हूंदा पर हाणे तव्हां घुमो त 2 या 3 मरीज नज़र ईंदा हमेशह ई चवंदा आहिनि सरासरी माना रेशो कॾहिं 50 कॾहिं 70 कॾहिं रेशो चवंदा आहिनि 50 या 60 पर हिन मरीज जेका आहिनि 2 या 3 बीठा आहिनि ॿिन में अॼु जेके तालका अस्पताल में सफ़ाई नज़र अचे थी मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजी उमिरि में मां पहिरियों दफ़ो ॾिसां मुंहिंजी 52 साल उमिरि आहे मां पहिरियों दफ़ो ॾिसां थो त तालका अस्पताल में सफ़ाई बि आहे हिन जो क्वार्टरली हिन जेके मां हिनखे जेको वजह तव्हांजी महिनत हूंदी न अव्हांजो अचण जो क़दमनि जी मुबारक आहे अव्हांजे ही बाबर साहब जे अव्हांजे अचण जी क़दम जी मुबारक असांखे इहा अॼु असांखे इहो महसूसु थिए थो त असां अस्पताल में बीठा आहियूं वरना असांखे इहो महसूसु न थींदो त असां अस्पताल में आहियूं ठीकु डीसी साहब सरप्राइज़ विज़िट कई हुन खां अर्ज़ु इहो ॿियो इहो त हिन जी 3 करोड़ 50 लख रुपया सिर्फ़ु मेडिसिन जी बजट आहे 2 क्वार्टर गुज़री चुका आहिनि 2 क्वार्टर डिसंबर में थींदो आहे अञा ताईं दवाउनि जी ख़रीदारी न थी आहे उते जी वैक्सीन असांखे कोन थी मिले ऐं नांग जी वैक्सीन ठीकु आहे थोरी घणी मौजूदु हूंदी आहे हिनखे अॼु सुबुह तव्हांजे अचण खां पहिरीं 3 मरीज़ आया ॿार उनखे वापसि कयां पर ख़बर पवंदी सरदार मोहम्मद बख्श खान साहब अचे थो मतां शिकायत थिए उनखे पोइ बाद में वैक्सीन कयूं ठीकु एक्सरे मशीन असांजी बंदि आहे लेबोरेटरी असांजी सामान कोन्हे ॿारनि जे वार्ड में हलो मां तव्हांखे ॾेखारे थो वञा ॿारनि जे वार्ड में हिकिड़ो नलको हैंड पंप आहे उहो ख़राबु आहे गीज़र तव्हांखे किथे नज़र कोन ईंदो गर्मी में हितां सॼो हॉस्पिटल घुमो त हिन वक़्तु जेका मरीज़ इंडोर आहिनि हू थधी पाणी में कपिड़ा कीअं धोईंदा कपिड़ो सफ़ा कीअं कंदा पंहिंजे निमाज़ या ॿियो वज़ू कीअं कंदा गीज़र तालका अस्पताल किथे बि कोन्हे किथे बि तालका अस्पताल में गीज़र कोन्हे तव्हां ॿारनि जे वार्ड में हिकिड़ो मासूम गुलनि जे लाइ पितकड़ा ॿार असां खणी था अचूं केनोला कोन्हे हुन जे लाइ डिस्पोजल हिकिड़ी ख़ाली 5 रुपए उहा कोन्हे ऐं ॿियो पाइप नाली विझंदा आहिनि इनखे इंजेक्टर लाइ असां विझंदा आहिनि उहा कोन्हे अचो तव्हांखे अच्छा हिन खां पोइ जाम साहब जेका डिस्कस थी तव्हां हुयो सर 85 हिकिड़ी ब्रीफिंग वठी वठो ब्रीफिंग असांजे तरफ़ ब्रीफिंग बाबर बि आहे अॻिला हुनखे उहा जेके असांजे तरफ़ां असां जवाबु ॾियूं असांखे ब्रीफ कयो पहिरियों तव्हां हलो हलो पोइ न थियो 1 मिनट जल्दी जल्दी पोइ न थियो मेडिकल जो अंदर 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 यार बाबा जी मोबाइल है मां ये इन जो से वॉशरूम है नहीं को बना दो ॾिसां थो ही अवामी मसलो आहे चैलेंज नहीं अवामी मसलो आहे हे त हे ॾिसो ही वॉशरूम आहे मरीज़नि जे लाइ ही ॾिसो हे असांजे हाइजीनिक ॾिसो सर थोरी घणी हॉस्पिटल जेके पेशेंट अचनि था जेके माण्हू उन्हनि जे इस्तेमाल आहे मेन वॉशरूम आहे सर हे बि वॉशरूम पर माण्हू अचनि था स्वीपर असां घणा टोटल हॉस्पिटल सर 5 स्वीपर आहिनि जेके राउंड ते कलाक कमु कनि था माना मॉर्निंग इवनिंग नाइट 3 शिफ्ट हूंदा असां वटि मुश्किल सां पूरा ई नथा महिरबानी करे ठीकु करायो असां डिमांड कई आहे असांखे स्वीपर ॾिना वञे हिकिड़ो माण्हू बि न पंहिंजी सही ड्यूटी करे त वॾो कमु थी सघे थो स्वीपर 5 आहिनि 5 खे बि तव्हां सही तरीक़े सां इस्तेमालु कयो उन्हनि खां बि तव्हां ड्यूटी वठो उनखे बिल्कुलु असां वेहनि नथा माण्हू अचनि था हाणे स्टोर भी है ना वॉशरूम में न रखो थोड़ी जगह दे बाबा थोड़ी जगह दे हेलो 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 असां वेजी के था माफ कजो कैमरा वाला भरी बैठ हेलो साइड कर कोई नहीं सर अच्छा साईं के तव्हां बैठ करे स्टूल कोन
मेडिकल स्टोर सां ॾेखारे दवाइयां सोडा मिलनि पिया ना वो वो आर्डर देना असां मुझे साहब तव्हां उन ॾींहुं बि डिस्कस थी जान साहब आर्डर देना असां मेडिसिन आई आहे वो परमिशन हाणे असांखे लैटरली लिस्ट आई आहे उन ॾींहुं असां ऑर्डर ॾिना ऑन द वेरी फर्स्ट डे असां ऑर्डर वठी महिल डॉक्टरनि खे विया रही बाक़ी मां मेडिसिन सिलेक्ट करे तव्हांखे ॿुधायो ज़रा सोशल वर्कर इन्हनि हक़ आहे सरकारी हक़ सुठी ॻाल्हि आहे निशान देवी असांजे लाइ सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु सर इहा ख़ुशी थी रहे असांखे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हा बिल्कुलु सर्व ॿारनि वारो हा ॿारनि वारो डायलिसिस ॿारनि वारो हा डायलिसिस ॾेखारियूं था हेलो सर साईं बाबा मां पूरी टीम सां मिलंदुमि हा बच्चो तव्हांखे ॿारनि जो वार्ड ॾेखारींदा ॿारनि अल्हम्दुलिल्लाह साइड बचा साइड हल्का हर इंस्ट्रूमेंट अवेलेबल है सर कंपनी के हिसाब सां कंपनी खे असां मैसेज लेटर लिखिया आहिनि इहो आहे नालो जो टेलीफोन नंबर बि आहे जान साहब सां ॻाल्हि बि करे हा यूनिवर्सल कंपनी आहे उन हलनि था असां इंशाल्लाह ईंदासीं ग़लति कमनि में ॿ टे दफ़ा प्रोग्राम रखी सर उहो अॼु ताईं न आयो आहे जाम साहब की तो सकल तो मां ये सब अंदर भरा गया काफी बेहतरीन चीजें ना असल का इंस्टॉलेशन के काम स्टाफ भी है इनके रन कराना आते हैं इंस्टॉलेशन मिशनरी की नए उन सब वो इंस्टॉलेशन थी वे स्टाफ लोग ना हां सर इंस्टॉलेशन उनकी काफी सारा घर नहीं हो सर नहीं लगाई हो इंस्टॉल थी नहीं हो हजार को रोगे स्टार या तो कंपनी के ब्लैक लिस्ट कर दे या तो यूनिवर्सल का काम दे तो लेक्चर घर से मांगा कंपनी अहिड़ी के ब्लैक लिस्ट के इक्विपमेंट आहे वो इंस्टॉल नथा करनि माण्हू तव्हांजा पेशेंट्स वापसि तव्हांजी ॻाल्हि असांजी असां ख़त बि लिखिया आहिनि सेक्रेटरी खे मिनिस्टर खे हिन अगरि तव्हां बि थोरी महिनत कयो त असांजी ज़रूरत पए सर तव्हांखे थोरी महिनत कयो त असांजी ज़रूरत पए बातें छॾे ॾियो मां त अवामी माण्हू आहियां अवाम थी आहियां मेन इशू दवाउनि जो आहे दवा साॻियूं सरकारी दवाऊं स्टोरनि ते मिलनि विकिरो करनि था सॼियूं दवायूं कुते जी वैक्सीन नथी मिले उहा साॻी तव्हां ॾिसो प्राइवेट स्टोर ते 1800 में मिले जेकी सरकारी आहे करोड़े रुपया बजट आहे पर अवाम खे हिकिड़ी गोरी नथी मिले रोज़ एहतजाज करनि था माण्हू पर को ॿुधण वारो ई कोन्हे मां रिक्वेस्ट कंदुमि त इहा ॻाल्हि ॿुधाई आहे आई होप डॉक्टर साहब आई होप छा मां ॼाणा थो घणा मां हिकु सेकेंड मुंहिंजो अर्ज़ु ॿुधी वञो मां सम्झां थो क्लीन हूंदा ट्रांसपेरेंसी सां सभु शइ हलाईंदा हूंदा लेकिन तबी बि मां मथे इहो अर्ज़ु रखंदुमि रिक्वेस्ट कंदुमि त हिन जी प्रॉपर ऑडिट कराई वञे Ya que eu
अठारह को 2000 पेशेंट आए सर माना माछा जो ओपीडी बोर्ड में जो पाण हिकिड़ी डे में अची वेही था रहो सुबुह जो 6 खां वठी राति जो 10 ताईं बिल्कुलु उहो ॾिसूं था इहे 1800 ठीक आहे ॾिसो 7 लख जी आबादी माना सभई बीमार हो माना 7 लख जी असांजी आबादी में 1800 पेशेंट सभई बीमार कम कर आयो अच्छा सर साइड में देखो ना डिस्टर्ब न कयो हेॾो ॾिसूं था शीशे न न शीशे इंक्यूबेटर जेका आहिनि हिनजा 15 खां 16 इंक्यूबेटर आहिनि ख़राब कनि सिर्फ़ु ॿारनि करे जो 15 या 16 हज़ार मिलंदो आहे इंक्यूबेटर इन लाइ इस्तेमालु जीअं नओं ॿार पैदा थींदो आहे उन खे हीट करण लाइ हिकिड़ो पियो आहे हिकिड़ो इंक्यूबेटर हाणे पियो आहे फंक्शनल हिकिड़ो आहे हाणे ॿ हुया हिकिड़ो अॼु मां नओं रखायो आहे पया टोटली घणा आहिनि हिते रिक्वायर्ड घणा आहिनि घणा अवेलेबल असां वटि 2 आहिनि सर रिक्वायर्ड घणा आहिनि तव्हांजी कैपेसिटी मां सम्झां थो 24 हुजनि हुजनि सर